ऑफिसर साहब वज़ाहत करे पियो उर्दू अहिड़ी असांजे मथां हणी वई आहे आमेजे में जो असां सिंधियुनि दोस्त साफ़ अदीब लिखे त उहो बि असांखे उर्दू जो असरु आहे उर्दू वारा ईअं कंदा आहिनि लखनवी अंदाज़ में वो तशरीफ़ ला रहे हैं तशरीफ़ ले जा रहे हैं या कोई इरशाद फरमाएंगे हाणे असां बि हुन ते अची विया आहियूं असांजे हर हिकु ॿोलीअ जो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे अंग्रेजीअ में बि ईअं चवंदा भली भाषा हुजे ईअं कोन चवंदा त किंग आर कमिंग चवंदा किंग अचे थो पियो भाषा अचनि कोन था चवंदा भाषा अचे थी सही आहे महिरबानी कंदा कयो साथियों ये तव्हांखे ॿुधायो आहे बाक़ी दोस्त त उहे जेके असांजे प्रोग्रामनि में अॻ में बि ईंदा आहिनि त मुख्य ॿोली खे असां यादि कयूं था ॿुधायो तव्हांखे ॿुधायो हुन खां इलाइक़ो ख़तमु कोन कयो असेंबलीअ जी सीट बि कोन खई गवर्नर बि कोन थियो कहिड़ी हुन कामयाबी ॿियो ख़ासि करे अॼु जेकी बि जहाज़ लॻियूं हुन में असांखे सबक़ थो मिले अॼु अक्सर माण्हू चवंदा न पोइ हाणे यार घणा कॉर्पोरेशन खे त असेंबलीअ जी सीट बि कान मिली त पोइ त बेकार थी विया उहो असेंबलीअ जी सीट जेके खटूं था उहा ई सियासत आहे उहे ई काराइता माण्हू आहिनि ॻाल्हि इहो आहे क़ौमुनि खे सिंध उन्हनि जी मज़ामत रखंदी आहे वोट जेके वठनि था जेके असेंबलीअ जा मेंबर थियनि था हिते इहो सभ खां घणो राग जेको आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां आयो असेंबलीअ में उनखे वोट ॾियो तव्हां मां चूंडिजी वञा वज़ीर आज़म थी वेंदुसि तव्हांजा सभु मसइला मां पाण ई हल कंदुसि हुन सां छा थियो उहो तारीख़ जो रिकॉर्ड आहे पोइ जॾहिं हुनखे फांसीअ जो ऑर्डर मिलियो हुनजो जेको चौकीदार हो हुन मथां कर्नल रफ़ी हुन किताब बि लिखियो आहे ऐं उहो टेलीविज़न ते इंटरव्यू बि ॾेई वियो चई त जंहिं महिल हुनखे पक थी वई देश वारनि खे हुनजो अची वियो पहिरीं त हुनजो त मूं जॾहिं चयोमांसि वञी तव्हांजे देश वारनि खे अची विया मेरे साथ मज़ाक नहीं क्या करो यानी मुतासिरीन में हो स्कूल मैं आपके साथ मज़ाक कैसे कर सकता हूँ पहिरीं त हुनखे यकीन न पियो आहे जंहिं महिल यकीन थी आयो आहे त हू चए थो त महिल चई त भई गाॾियुनि ॾेई हुकुमरान जेके असली हुकुमरान उन्हनि खे त मां हिननि जे लाइ सॼी ज़िंदगी ॾिनी मूंसां इहे असरु कयो अथई काश मां एतिरी जिदोजहद सिंध जे हक़नि जे लाइ कयां हा त मुंहिंजो अॼु इहो असरु न थिए आयो टीवीअ ते अची चई वियो कर्नल रफ़ी त असेंबली जी सीट जेका आहे सा क़ौमुनि खे न ॼाणींदी आहे क़ौमुनि खे हुनजी मज़ामत ॼाणींदी आहे रूपले खे इन करे यादि आहे कयूं त रूपलो मज़ामत कंदे शहीद थी वियो ऐं मज़ामत कंदे मारिजी वञणु मां त चवंदो आहियां शिकस्त बि न आहे छो त मां जिदोजहद कंदे मारिजी वञणु उन मां इहो हिकिड़ो उनजो रत जेको हूंदो आहे उहो ॿिज थींदो आहे उन ॿिज मां वरी ॿिया गुलाब ॿिया गुल फुटंदा आहिनि ॿिया योद्धा फुटंदा आहिनि जेके वरी जिदोजहद खे जारी रखंदा आहिनि शिकस्त हथियार फिटा करण जी थींदी आहे जीअं ढाका जे पलटन मैदान में 90,000 फ़ौजियुनि हथियार फिटी कया शिकस्त ईअं थींदी आहे जिदोजहद कंदे विढ़ंदे मारिजी वञणु शिकस्त न आहे उहा जिदोजहद जो तसलसल आहे ऐं इहा ई जेका रूपले जी जिदोजहद हुई होशूअ जे जिदोजहद जी शहादत तसलसल हो ऐं रूपले जी जेका जिदोजहद आहे उनजो तसलसल अॻिते हली जेम सैद जी शहीद अलाब सुंदरे जी जिदोजहद उन जो तसलसल हुई ऐं हीअ न थोरी तसलसल ॼाणी आहे तंहिंजे करे असां रूपले ॿोलीअ खे मल्हायूं था ऐं ॿी ॻाल्हि इहा थियणु घुरिजे की इन में को कूली या भील या सैद या गुणे जो सवाल न आहे ॿोली हुअण करे हुनजी ॻाल्हि न या हिनजी वर्त न मल्हायूं वञनि
या उहो ॻोल्ही वियो इनजे करे हुनजी अहमियत न आहे। उहो सिंध जो दलेर पुटु गैरतमंद पुटु सिंधी हो हुनजे करे उन खे अञा वधीक असांखे सम्झणु ॿियनि खे सम्झाइण जी ज़रूरत इन करे पए थी त माण्हू इनखे पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु कनि था। हिकिड़ा माण्हू त